वक़्तु लंघी वेंदो हलियो ऐं जेको थी मिसाल ॾे अॻिते वधां थो ऐं ॻाल्हि जल्दी पूरी करणी आहे इंशाअल्लाह सॼी जमात थकल ॾिसां थो बहरहाल हाणे उहे जेको आहे सो रिठूं मड़े मुंहिंजा फिरी मुंज लॻी जॾहिं पाणी जो टाइम वसकारो हो तराई कोई पाणी जी फल हुई रिठूं तराई मथे आयूं जॾहिं तराई मथे आयूं सभिनी रिठनि पाणी पीतो पाणी पी रवानियूं थियूं थोड़ी कीचड़ हुई गप हुई हिकिड़ी रिठ जेको आहे उतां सूरे थी उतां निकिती थी ख़ुदि खे बहादुर सम्झी बहादुर थी उतां निकिती थे हू जीअं गप हुई हुन मुंहिंजे पेर हलिया विया रिठ काबू थी खपी घणे पर काबू न निकिरी सघी हली हाणे धन जेको आहे निकिरी वियो रिढो ताईं फसी पई रिढ फसी वई धन हलियो वियो वीचारे धणार पुठियां ध्यानु कोन ॾिनो उतां बि रवाना थी विया धन निकिरी वियो धणार हलियो वियो रिढ उते फसी बीठी है को बि धणी कोन्हे अकेली है बीठी है काफ़ी टाइम गुज़रियो गिद्धड़ पाणी पीअण आयो गिद्धड़ मेड़ो आयो को रिढ बीठी पाणी हिते थधा वण बि हिते ऐं ईद बि हिते अॼु हिते ई पाणी किरी वेंदो हाणे गिद्धड़ परियां टिपंदो पियो अचे ख़ुशि थींदो ज़बरदस्त ख़ुशि थींदो अचे पियो अहिड़ो ख़ुशि थींदो अचे पियो जो हिते ॻाल्हि ई छॾी ॾियो हाणे गिद्धड़ खे पाणी विसरी वियो टिप ॾींदे जे पहिरीं मासी जा हाल वठां मासी खां समाचार पुछां टिप ॾींदे जीअं रिठ जे मांदा आयो मांदा जी टिपो ज़बरदस्त ॾिनई थोरो अञा पुरे परो छेटो हो त पाण बि हलियो वियो हुन गप में टिपो ॾेई मथे जॾहिं गप में फसी वियो दौड़ लाथी खपियो पूरो खपियो पर छपो त ख़तरनाक जॾहिं लो थी वियो पर जॾहिं हाणे त पहुची मासी कहिड़ो समाचार आहे इहे समाचार तोरा साॻी इहो जॾहिं हाणे त को ज़ोर नथो लॻे भला मासी मूंखे हिते केतिरो टाइम तुंहिंजा पाणी कलाक ॾेढ थियो भला मासी तूं अकेली आई हुई चई अबा अकेली कोन सॼो असांजो घणो रिठनि जो सॼो घणो जमा पोइ इहो केॾां वियूं पाणी पी वियूं हलियूं अच्छा वरी पाणी ते ईंदियूं थी हो कॾहिं ईंदियूं त हाणे शाम जो ईंदियूं 4 बजे खां पोइ भला इहे रिठूं रुॻियूं आहिनि या ॿियो कीअं पए रिठूं रुॻियूं न आहिनि असांजो घणी आहे ॿियो ॿ पुट आहिनि छा मासी वरी चो कुता आहिनि जी हा मासी जी कॾहिं धणी ऐं कुता गॾु था अचनि त पोइ असांजूं थींदियूं हिते रिहाणियूं असांजो थींदो हाल बुरो ॾुखियो ॾाढो हाल थींदो पोइ त जेको आहे को असर ई कोन्हे ख़राब थी वेंदो इहो हाल हाणे इहा मूं ॻाल्हि छो कई अफ़सोस जी ॻाल्हि आहे ॻाल्हि इन जे लाइ कई जो वीचारी रिठ ॼाणी वाणी कोन्हे रही अपा के वई पर रही वई जॾहिं रही वई त दुश्मन हमलो करे विधो जीअं ई घेरे खां निकिती जीअं ई धण खां निकिती जीअं ई ग्रोह खां निकिती जीअं ई जमात खां निकिती जमात खां निकिरण शर्त उन मथे जेको आहे हमलो करे विधो कंहिं दुश्मन पर दुश्मन हमलो कयो उनजो धणी कामिल हो उनजो धणी कामिल हो दुश्मन अञा पुॻो कोन हो ऐं धणीअ जो नालो ॿुधई मुआफ़िज़नि जा जॾहिं नाला ॿुधई तॾहिं हमले कंदड़ जा वुज़ू टुटी विया हमले कंदड़ जो वुज़ू टुटी वियो हालत ख़राब थी वई इहे बिल्कुलु इहे जो इहे असीं जेकॾहिं जमात जे अंदरि आहियूं असीं जेकॾहिं जेको आहे पंहिंजे गिरोह जे अंदरि आहियूं असीं पंहिंजे जेको आहे जथे जे अंदरि आहियूं त यकीनन असीं जेको आहे कील सां गॾु आहियूं असीं जंग जे विच में आहियूं ऐं को बि ज़माने जा जेको आहे लोॾा ज़माने जा तूफ़ान ज़माने जूं आंसूं शैतान असांखे वेठो बि नथो अचो सघे पर जेकॾहिं असीं निकिरी वियासीं हलिया मार्ग खां ॿाहिरि पग रखियो हेॾे होॾे थियासीं कील खां परे थियासीं त पोइ इहो कमेटियूं अची वठंदो असांखे अल्लाह फना ॾे इहो बहुत ख़तरनाक आहे इन खां असांखे ॾिजणु खपे इन खां जेको आहे इनखे पको दुश्मन सम्झणु खपे सिर्फ़ एतिरो न असीं कहिड़ी शइ आहियूं बाबा असीं कहिड़ी खेत जी मोली आहियूं हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था आऊं 25 साल हज़रत गौस आज़म पाण फरमाइनि था 25 साल आऊं कहिड़े हाल में रहियुसि
अहिड़े हाल में रहियोसि जो मूंखे को बि सुञाणंदो कोन हो, मूंखे को बि पहचानंदो कोन हो। हिकिड़े दफ़े आउं जेको आहे राति जो हिकिड़े जंगल में हुअसि, हिकिड़े पहाड़नि में हुअसि, पहाड़नि में आउं जीअं हुअसि ऐं मूं जेको आहे पहाड़नि जे अंदरि जो मूं मथे वजद तारी थी वियो। जीअं वजद तारी थियो आउं बेहोश थियसि, बेहोश थी मूंखां आवाज़ निकिरी वियो। फल जीअं आवाज़ निकिरियो त के पासे मुंहिंजा घाड़ेल गुज़रिया हुआ, के चोर गुज़रिया हुआ। उन चोरनि आवाज़ ॿुधो उहे भॼण लॻा, उहे भॼण लॻा। चयो छा आहे, जिन आहे, भूत आहे, मामलो छा आहे? उहे परां भॼी कही परां वञी बीठा। उन मुंहिंजा कंहिंखे चयो यार भूत न हूंदो, हिते अॻे भूत न आहे। छो हीअ कहिड़ी शइ, हीअ जंगल, हीअ हेॾी झाड़ी, हेॾो डूंगराड़, हेॾी शून्य, हिन में हिते चुका छो हितां असीं अॻियां गुज़रिया आहियूं, हिते माण्हू त को बि नथो हुजे, हिते भूत न हूंदो, हली ॾिसूं। उन मुंहिंजा कंहिं जिगर झलियो, वापसि फिरी आया। जॾहिं पाण आया त जॾहिं उन जॻह ते अचनि त उते आउं नीम बेहोशी जी हालत में, हालत पीरान पीर छा फरमाइनि था, नीम बेहोशी जी यानी अधु होश ऐं अधु बेहोश थी आउं पियो हुअसि। मथे अची ॾिठो जो हीउ त दीवानो अब्दुल कादिर आहे। सुभान अल्लाह। छा चयो? हिकिड़े उन मुंहिंजा सुञातो कि हीउ त दीवानो अब्दुल कादिर आहे, यानी दीवानो माण्हू सड़ींदा हुआ। जेकॾहिं को डूंगर में, को कोई जेको आहे मड़नि में, कोई जंगलनि में हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾिसंदो हो, चवंदा हीउ दीवानो आहे। पाण दीवानो थी ऐं मुजाहिदा कयूं, अहिड़ा मुजाहिदा कयूं, अहिड़ा मुजाहिदा कयूं, 25 साल तक रियाज़त कयूं। कॾहिं जेको आहे कॾहिं कॾहिं 40 ॾींहं गुज़री वेंदा हुआ, 40 ॾींहं को बि शइ न खाईंदा हुआ न पीअंदा हुआ, सिर्फ़ अल्लाह जी इबादत, सिर्फ़ अल्लाह जी इबादत। अहिड़े हाल में हज़रत पीरान पीर फरमाइनि था त शैतान पंहिंजी फ़ौज वठी मूं मथे हमला कंदो। छा कंदो हो? पंहिंजी फ़ौज वठी मूं मथे हमला कंदो हो ऐं हमला करे पोइ जॾहिं मूं मथे ज़बरदस्त हमलो कंदो हो त आउं वला हौल वला कुव्वत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इन जा जेको सामा बारूद ऐं मिसाइल ठोकींदो हुअसि त शैतान जूं फ़ौजूं विकिरी वेंदियूं हुयूं। बेशक सुभान अल्लाह। शैतान जूं फ़ौजूं विकिरी वेंदियूं हुयूं। ऐं हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो ज़बरदस्त ख़तरनाक भयानक शक्ल वारो आयो मुंहिंजे अॻ में, मूंखे चई ओ अब्दुल कादिर तूं हितां भॼी शहर वञ हलियो, हिते जेको सो तो हीअ असांजी निंढूं असांजूं हराम करे छॾियूं। अल्लाह अल्लाह जे ज़िक्र सां, वहदहू जे ज़िक्र सां असांखे तो हैरान करे छॾियो आहे। ओ अब्दुल कादिर हितां खां तूं शहर ॾांहुं भॼी वञ हलियो, हीउ जंगल ख़ाली कर। पाण फरमाइनि था कॾहिं कोन वेंदुसि, कॾहिं कोन वेंदुसि। बहरहाल उन जॾहिं वधीक मूं मथे हमलो करणु चाहियो त मूं मदीने वारे ॾे तवजो कई। जीअं मदीने वारे ॾे तवजो कई त हिकिड़ो हथु ज़ाहिर थियो ऐं उनजे मथे हीअं लॻो उहो ज़मीन में झलियो हुयो। वरी उहो ॿार निकितो, वरी उहो नूरानी हथु ज़ाहिर थियो। जीअं हथु ज़ाहिर थियो उनजे मथे हीअं लॻो उहो वरी ज़मीन में धसी वियो हलियो ऐं ॿाहिरि जो निकितो। मूंखे हुकुम थियो ओ अब्दुल कादिर बेटा तूं हिनजो मुक़ाबिलो कर ला हौल सां। जीअं मूं मुक़ाबिलो कयो त शैतान भॼी वियो हलियो। उन चयो आउं इब्लीस आहियां। अहिड़ा कई उन मूं मथे हमला कया। छो वबिइज़्ज़तिक लअग़वियन्नहुम अजमईन इल्ला इबादक मिनहुमुल मुख़लिसीन। जॾहिं अल्लाह जो महबूब बंदो अब्दुल कादिर जीलानी जेकर इबादत जे लाइ खड़ो थिए त पोइ शैतान झले, शैतान हमला करे, शैतान रोकण जी कोशिशि करे। ऐं असीं कहिड़े खेत जी मूली आहियूं बाबा? असीं जॾहिं मस्जिद ॾांहुं हलूं असांखे रोकींदो कोन, ज़रूरु रोकींदो, असांखे ज़रूरु जेको आहे परेशान कंदो। पर जीअं असांजे पीर असांखे सबक़ ॾिनो आहे उन खां पलो छॾाए असांखे मस्जिद ॾांहुं हलणो आहे, असांखे मस्जिद ॾांहुं हलणो आहे। ऐं इहे ई असांजे पीर जा नक्शे क़दम आहिनि, इहे ई असांजे पीर जो मार्ग आहे, इहो ई मुर्शिद आज़म जो मार्ग आहे जेको मस्जिद ॾांहुं वञे थो। शैतान जो मार्ग ॿिए पासे वञे थो, शैतान जो मार्ग ॿिए पासे वञे थो, अल्लाह जे वलीअ जो मार्ग ॿिए पासे वञे थो। हज़रत पीरान पीर दस्तगीर फरमाइनि था आउं राति जो इबादत में मशगूल हुअसि, इबादत में मशगूल हुअसि। तव्हांजो ॾिठुमि हिकिड़ो जोत जो गोलो बादल थी मूं मथे अची वियो, आवाज़ करे चई ओ अब्दुल कादिर, ओ अब्दुल कादिर मूं तोखे नमाज़ माफ़ करे छॾी, आउं तुंहिंजो ख़ुदा आहियां, मूं तोखे नमाज़ माफ़ करे छॾी। तूं हल, तूं हर हलाल खे जेको सो भले हराम करे छॾ ऐं हर हराम खे भले हलाल करे छॾ। हज़रत पीरान पीर दस्तगीर
बगदादी बादशाह को कम त न आहिनि असां जेको आहे सो अहिड़ा त न आहिनि न जीअं अॻे हिकिड़े खे शैतान पकड़ायो हो तूं बि ॻाल्हि को ॾुकी थी वेंदी हुई न पोइ वरी करे ॾिना हाणे हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था नमाज़ माफ़ हज़रत अबू सईद मथे बि कोन हुई मुंहिंजो जेको शेख तरीक़त आहे नमाज़ माफ़ हज़रत हम्माद मथे बि कोन हुई नमाज़ माफ़ हज़रत अली कामुल्लाह वजहुल करीम खे बि न हुई नमाज़ माफ़ हसनैन करीमैन खे कोन हुई नमाज़ माफ़ साहबाई किराम खे कोन हुई नमाज़ माफ़ अल्लाह जे महबूब खे बि कोन हुई अल्लाह जो हबीब नमाज़ पढ़ंदा हुआ ऐं अब्दुल कादिर मूंखे नमाज़ माफ़ ही यकीनन पलीद शैतान आहे खुदा न आहे ही शैतान आहे पाण फरमाइनि था उन वक़्त मूं पढ़ियो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीहिल अज़ीम ही शैतान जे लाइ तोहफ़ो आहे इहो मुंहिंजो पढ़णु ऐं मथे जेको नूर जहिड़ो लॻो पिए जे साहो पिए कयो जोत जहिड़ो लॻो पिए उहो फौरन धुएं में बदिली वियो हलियो धूं थी विखरी वियो हलियो ऐं मथां आवाज़ आयो ओ अब्दुल कादिर तोखे तुंहिंजी इल्म बचाए छॾियो छा चई इल्म तोखे बचायो पाण फरमायो मूंखे मुंहिंजे इल्म नाहे बचायो ओ फलीत तूं ॿियो हमिलो करीं थो या मुंहिंजे इल्म ते फ़ख्र करियां जेकॾहिं इल्म ते फ़ख्र तकबुर कंदुसि त पोइ तुंहिंजे लाइ आसानी थी वञे मूंखे गुमराह करण जी मूंखे मुंहिंजे इल्म नाहे बचायो मूंखे मुंहिंजो रब बचायो आहे सुभान अल्लाह मूंखे मदीने वारे बचायो आहे मूंखे मदीने वारे जे रब बचायो आहे मूंखे मुंहिंजे इल्म नाहे बचायो इल्म वारा कई हलिया विया मथां पाण जवाब मिलियो ओ अब्दुल कादिर इन मंज़िल मथे इते पुगल हज़ारे आबिद मूं जहन्नमी बनाए छॾिया हज़ारे आबिद मूं जहन्नमी बनाए छॾिया अब्दुल कादिर तो मथे मुंहिंजो दाव पेज नथो हले तो मथे मुंहिंजी कोशिश नथी हले हज़रत अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था ओ फलीद मूं मथे छा हलंदी जे मुंहिंजो दामन पकड़ियो क़यामत तक तुंहिंजो दाव पेज उन मथे कोन हलंदो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह ये जीलानी या अली उन मथे तो तुंहिंजो दाव पेज कोन हलंदो फलीद मूं मथे तुंहिंजो त मूं ख़ुदा खां घुरे वरितो आहे मूं रब खां इहा दुआ घुरी आहे त मुंहिंजो अल्लाह जेको कादिरी सदाए ऐं मुंहिंजे दामन सां वापसि था थी वञे हलियो उनखे शैतान जे शर खां महफ़ूज़ रख हाणे जेको आहे तो हिकिड़े दफ़ो हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम गुज़रिया त फलीद ऊंधो सुतो पियो केरु शैतान ऊंधो सुतो पियो जॾहिं ऊंधो सुतो पियो शैतान हज़रत मूसा मथे जी बीह रहिया फलीद तूं हिते सुतो आहीं अल्लाह जो नबी आहे हुनखे शैतान शकल सां नज़र अचे थो हिते फलीद तूं सुतो पियो आहीं मूसा छा कई तुंहिंजो कमु आहे माण्हुनि खे गुमराह करणु तुंहिंजो कमु आहे अल्लाह जी इबादत खां रोकणु तुंहिंजो कमु आहे अल्लाह जी बंदगी खां रोकणु तुंहिंजो कमु आहे नेक अमाल खां रोकणु तुंहिंजो कमु आहे सिधे रस्ते मथां माण्हुनि खे लाहिणु तूं फलीद माठ करे सुतो आहीं तुंहिंजी मज़दूरी नथो करीं चई मूसा नबी छा करियां हाणे माण्हू ख़ुदि वारा कम कनि पिया हाणे मूंखे वॾी महिनत करण जी ज़रूरत न आहे मुंहिंजा दोस्त मूं तयारु करे छॾिया आहिनि उहो लॻा पिया आहिनि कम में लॻा पिया हाणे लॻल केरु आहिनि की मूंखे कम जी ज़रूरत न आहे ऐं जंहिंखे नमाज़ खां रोकणु वञा उहो पंहिंजो पाण पढ़नि ई नथा वञनि ई नथा पकड़ा थी विया मुंहिंजा संगती हाणे मूंखे चवण जी वॾे थोरे कम जी ज़रूरत न आहे पंहिंजो पाण जेको आहे सो विठाल आराम से भले बांग लॻे जे मौलवी जेको आहे सो केॾो बि आवाज़ करे कोई परवाह न केॾियूं बि बांग हुजे कोई परवाह न आहे मुंहिंजा भाउ इहो बांग वॾी शइ आहे बांग ज़बरदस्त शइ आहे इहो बांग इन बांग जे सॾ ते इन सॾ खे सॾ ॾेई जेकॾहिं असीं मस्जिद ॾांहुं ईंदासूं त तमामु शरनि खां तमामु शैतान जे विसवसनि खां ऐं तमामु आफ़तनि खां महफ़ूज़ थी वेंदासूं हलिया अॻे हिकिड़े हाणे इन जॻह ते सुञाण त ॿिए नमूने खपे पर तव्हांजो मिज़ाज जीअं लॻे थो हाणे आऊं बि ईअं हलां थो मुंहिंजी जीअं तबियत लॻे पई हिकिड़ो जेको आहे सो शींहं ऐं हिकिड़े मुर्ग कुकुड़ जो संगत थी वियो शींहं ऐं कुकुड़ जो कंहिंजो संगत थियो शींहं ऐं कुकुड़ जो संगत थी वियो
शींहं चयो कुकड़ खे बाबा हाणे ॻाल्हि करणु न खपे ईश्वर जे मथे पर अची वई आहे त पोइ छोकिरो तूं विराए छॾियूं शींहं चयो कुकड़ खे कॾहिं कमु पवे त सॾु कजे आहे सभु कामोज़ ॻाल्हि आहे हा मुस्लिम शरीफ़ जी शायदि ॻाल्हि आहे बोसा हवालो ॿुधी छा कुकड़ चयो शींहं चयो कुकड़ खे बाबा जेकॾहिं कॾहिं ज़रूरत पए त पोइ सॾु कजे बिल्कुलु त पोइ जीअं सॾु कजे हाणे शींहं पंहिंजे हिसाब सां जंगल में रहे ऐं कुकड़ वीचारो पंहिंजे हिसाब सां चुणे पियो किथे हिकिड़ो ॾींहुं कुकड़ चुणियो पियो किथे चएसि गिदड़ परियां अचे गिदड़ आयो कुकड़ हाणे जेको खतरो आहे कुकड़ वीचारो मथे चढ़ी वियो कोई दरख़्त हो निम हो या कंदी हुई उन मथे कुकड़ चढ़ी वियो कुकड़ मथे चढ़ी वियो कुकड़ बांग ॾिनी कुकड़ मथे चढ़ी बांग ॾिनी बांग छाजे लाइ ॾिनई शींहं खे सॾु करण जे लाइ शींहं चयो मूं में कॾहिं कमु पए त सॾु कजे कुकड़ चयो ॿियो त सॾु मूं वटि कोन्हे बांग ॾियां थो तुंहिंजी बांग ॿुधी आऊं अची वियुसि कॾहिं कमु पए त पोइ यारी निभाईंदुसि निशान हाणे कुकड़ वठी बांग ॾिनी कुकड़ बांग ॾिनी निहारे पियो किथां थो शींहं जे गिदड़ चए थो हाणे बांगा साहिब हेठि लही अचो नमाज़ पढ़ूं हेठि लही अचो नमाज़ पढ़ूं हेठि लही अचो कुकड़ चवे त मुंहिंजी ख़ाली बांग जी रोटी इमाम साहिब अचे पोइ पढ़ंदा मुंहिंजी ख़ाली बांग जी रोटी इमाम साहिब अचे पोइ नमाज़ पढ़ंदासीं हाणे कुकड़ वीचारे वरी ॿी बांग टेकी गिदड़ पियो इंतज़ारु करे मोह पियो पाणी करे कुकड़ बि जवान आहे फर्स्ट क्लास कुकड़ कॾहिं हेठि अचे पंहिंजी नमाज़ शुरू करे कॾहिं हेठि अचे हाणे कुकड़ मथे निहारे मोह पंहिंजो गिदड़ मथे निहारे मोह पियो पाणी करे काफ़ी जेको हेठां फेरा पियो ॾे ऐं कुकड़ बांग ॾेई होॾां निहारे पियो हाणे हेठि लही आहे भाइटी आहे चाचा उथी इमाम साहिब अचे तेसीं हितां खां जेको आहे धाड़ थी शेर धाड़ कंदो धाड़ थी चई बांगा छा आहे इमाम साहिब अची वियो तेसीं गिदड़ निहारो हितां शींहं खे मथो कढियो ओ इहो इमाम मुंहिंजे मथो विझो कने इहो इमाम मूं वारो मथो विझो कोन्हे भागो ऐं इहो मंज़र असां ॾिठो वीचारा मुरीद ॾींदा पिया बांगूं पिया ॾिनो हिकिड़ो ॾींहुं बांग इहा बांग बगदाद में सुॼाणी उहा बांग जॾहिं बगदाद में सुॼाणी उन जेको आहे बगदाद वारे पंहिंजे शेर दिल खे मोकिलियो जीअं शींहं आयो ऐं होॾां गिदड़ भॼण लॻा सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह या बिलाल या अली जॾहिं बाबा पीर खे सॾु कंदा जॾहिं बाबा बांगरे मुर्शिद खे सॾु कंदा त पोइ शैतान ईअं भॼंदो आहे जीअं हू गिदड़ भॼे ईअं शैतान गिदड़ जी शकल में थी भॼी वेंदो हलियो अवांजो दिलि आजो थी वेंदो हलियो जंहिं घर जे अंदरि जंहिं दिलि जे अंदरि सिर्फ़ु ख़ौफ़ ख़ुदा हुअणु खपे सिर्फ़ु अल्लाह जो ख़ौफ़ हुअणु खपे उन में शैतान घर बनाईंदो आहे जॾहिं शैतान घर बनाईंदो आहे त पोइ नारो लॻा नारो सजाद जो लॻा जॾहिं सजाद जो नारो लॻाईंदे त पंहिंजो पीर थी वेंदो हलियो दिलि में जॾहिं पीर दिलि में आयो त शैतान जो गिदड़ जी शकल में आहे भॼी वेंदो हलियो ऐं हाणे बांग ॿुधी मस्जिद न हल अल्लाह तबारक व तआला जल शानहू ऐं बंदा असांजे लाइ कहिड़ो एतमाम नाहे कयो असांजे लाइ जेकॾहिं मस्जिद आहे असांजे लाइ जेकॾहिं मस्जिद जे अंदरि रुकू आहिनि असांजे लाइ मस्जिद जे अंदरि सजदा आहिनि सजदे जहिड़ी इबादत आहे नमाज़ आहे त पोइ नमाज़ खां रोकण लाइ जॾहिं शैतान आयो नमाज़ खां रोकण जे लाइ जॾहिं शैतान आॾो फिरियो त पोइ रब तबारक व तआला जल शानहू बंदे जे लाइ तमाम कयो ऐं मुंहिंजा बाना ऐं मुंहिंजा बंदा तोखे शैतान आॾो फिरे थो तोखे जेकॾहिं शैतान आॾो फिरे थो त पोइ आऊं त रब आहियां इन शैतान खां बचाइण जे लाइ करे मुंहिंजो बरगुज़ीदा बंदो तुंहिंजो पीर तोखे अता थो करियां सुभान अल्लाह तुंहिंजो पीर तोखे अता थो करियां पंहिंजे पीर सां वाबस्ता रह जॾहिं तोखे दिक़त अचे जॾहिं तोखे तकलीफ़ अचे पंहिंजे पीर खे सॾु कर पंहिंजे पीर खे बुला पंहिंजे पीर खे जेकॾहिं सॾु कंदे जेको तुंहिंजी जेको हिमायत जे लाइ तो वटि जेको
तुंहिंजे सुपुर्द रखियो आहे, तोखे उनजे सुपुर्द कयो आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे पीर खे सॾु कंदे त पोइ शैतान खां आजो थी वेंदे ऐं पोइ आजो थी मुंहिंजे घर ॾांहुं हली आ। सुभान अल्लाह, सुभान घर अल्लाह। ॾांहुं हली आ। इहो पीर अल्लाह तबारक व तआला जल शानहू जी अता हूंदी आहे। भलो मुर्शिद, नेक मुर्शिद, कामिल मुर्शिद, नूरानी मुर्शिद, शेर दिल मुर्शिद अल्लाह जी अता हूंदी आहे। जेकॾहिं अल्लाह जी अता आहे त पोइ असां जेकॾहिं ॿाहिरि वञूं त पोइ असांजी ख़ता आहे। अल्लाह जी अता खां असीं जेकॾहिं ॿाहिरि वञूं त इहा असांजी ख़ता आहे। अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांखे पंहिंजे पीर सां वाबस्ता रखे। हर मुरीद खे पंहिंजे पीर सां वाबस्ता रखे। जेकॾहिं असीं पीर सां जुड़ियल हूंदासीं, जेकॾहिं असीं पीर सां लाॻापियल हूंदासीं त यकीनन दुनिया जो को बि लोॾो असांखे नाहे अचिणो, दुनिया जी को बि तकलीफ़ असांखे नाहे अचणी, दुनिया जो को बि तूफ़ान असां सां टकर कोन वठी सघंदो, दुनिया जो को बि जेको आहे सो आंधी असांखे असांजो वार बि वंघो न करे सघंदी जेसीं तक असीं इन जंग वारी कील सां जुड़ियल आहियूं। जंग वारी कील सां, ऐं इहा जंग वारी कील उनजो जेको आहे सो मेन जड़, उन जंग वारी कील जी मेन जड़ जेको असांजे हथ में शामिल आहे उहो आहिनि सजदा ऐं नमाज़ूं। उहो कहिड़ी शइ आहे? सजदा ऐं नमाज़ूं। उलमा फरमाइनि था, अल्लाह जा वली फरमाइनि था, अल्लाह जा महबूब बंदा फरमाइनि था, सूफियाए किराम फरमाइनि था, जेकॾहिं तूं अल्लाह सां जुड़ियो रहणु चाहीं थो, जेकॾहिं तूं मदीने वारे सां जुड़ियो रहणु चाहीं थो, जेकॾहिं तूं पंहिंजे पीर सां जुड़ियो रहणु चाहीं थो त पोइ पंहिंजी दिलि मस्जिद में अटकाए रख। सुभान अल्लाह। पंहिंजी दिलि मस्जिद में अटकाए रख। तूं भले पंहिंजी खेती कर पियो, तूं भले पंहिंजे दुकान मथे रह, तूं भले ॻोठ जी गलियुनि में पंहिंजे कम कार सां फिर, पर तुंहिंजी दिलि मस्जिद में हुअणु खपे। घड़ी घड़ी तूं जेको आहे सो घड़ीअ साम्हूं निहार, घड़ीअ साम्हूं निहार। मतां फजर जो वक़्तु त नाहे थी वियो, या सूर जो वक़्तु त नाहे थी वियो, या पोइ जेको असर जो वक़्तु त नाहे थी वियो। जॾहिं नमाज़ जो वक़्तु थिए त पोइ पंहिंजा कम कार छॾे मस्जिद ॾांहुं हलियो आहे, मस्जिद ॾांहुं हलियो आहे। जॾहिं तूं मस्जिद ॾांहुं ईंदे, ख़ुदा जो कसम आहे, जॾहिं तूं मस्जिद ॾांहुं ईंदे त रब जी रहमत जोश में थी वेंदी। सुभान अल्लाह। रब जी रहमत जोश में थी वेंदी हली। ऐं उहा रहमत जोश में कीअं ईंदी? अल्लाह जो महबूब मदीने वारो फरमाए थो, मुंहिंजो ग़ुलाम घर खां निकिरे थो, वुज़ू करे निकिरे थो, मस्जिद ॾांहुं हले थो, जीअं हले थो, हर क़दम जेको उठाए थो, हर क़दम जेको रखे थो, हर क़दम मथे उनजो हिकिड़ो गुनाह माफ़ आहे, ऐं हर क़दम मथे उनजे अमाल नामे में नेकी दर्ज थींदी अचे थी। असीं वुज़ू करे जॾहिं मस्जिद ॾांहुं हलूं था त पोइ असांजा हर पग मथे गुनाह माफ़ थियनि था, हर पग मथे असांखे नेकियूं मिलनि थियूं। इहो कर्म आहे मदीने वारे जो ऐं सदको आहे असांजे पीर जो। सुभान अल्लाह। सदको तॾहिं आहे जॾहिं असां पीर जे हुकुमनि मथे हलो, पीर जे हुकुमनि मथे हलो। अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांखे पीर जे हुकुमनि मथे हलाइण जी तौफ़ीक़ बख़्शे, असांखे पीर जे हुकुमनि मथे हलाइण जी तौफ़ीक़ बख़्शे। ॾिसो, आउं हिकिड़ी ॻाल्हि खे यादगिरी ॾियरायां। जॾहिं जमात सॼी वेठा आहियो, असांजे जेको आहे सो तमामु जमात जे कादरी जमात जे शेर दिल मुर्शिद हज़रत साईं पीर ताज हुसैन शाह जीलानी मद ज़िल नूरानी पंजतनी जॾहिं हिते तशरीफ़ वठी आया त हिन इलाइक़े जे अंदरि पाण जेको आहे पंहिंजा नाइब करे ख़लीफ़ा बनायो। छा बनायो? ख़लीफ़ा। उन ख़लीफ़नि खे पाग वधायो, टटका वधायो। हाणे उहे ख़लीफ़ा जमात जा नुमाइंदा आहिनि, तव्हां उन सॼी जमात ख़लीफ़नि जी इज़त करियो, ख़लीफ़नि जे हुकुम हेठि हलो। ख़लीफ़नि जी इज़त करणु ऐं ख़लीफ़नि जी जेको आहे सो राय मथे हलणु, इहो असल में पीर जे राय मथे हलणु, पीर जी राय मथे हलणु। छो त ख़लीफ़ो पीर जे तरफ़ां हुजे थो। हा, जॾहिं ख़लीफ़ो असांखे जेकॾहिं असांखे अलॻि रस्ते ते वठी वञे त पोइ न, पर ख़लीफ़ो जॾहिं असांखे पीर जे रस्ते मथे वठी हले, पीर जे रस्ते मथे वठी हले